डोकरी वेझो सामेटिया में मुख़्तलिफ़ इलाक़नि में तालीम खाते डोकरी जे प्राइमरी तालका ऑफिसर इरशाद अली बुगियो ज़िले लाड़काने जो GDA पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि में अचानक विज़िट कई वई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे तालका एजुकेशन ऑफिसर इरशाद अली बुगियो चयो आहे त डोकरी बाढ बिराड़ियुनि जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में तालीम खे बहितरी आणण लाइ बहितर नमूने सां विज़िट कयो वियो आहे। तालके डोकरी बाढ ऐं आसपास जे स्कूलनि खे इल्म जे ख़ज़ाने सां रोशन कंदासीं। तालके डोकरी बाढ जे आसपास स्कूलनि खे मिसाली बणाए उन्हनि खे तालीम जे मैदान में बहितरीन पोज़ीशन में खणी ईंदासीं त जीअं शहरनि तोड़े ॻोठनि जा माण्हू प्राइवेट स्कूलनि बजाए सरकारी स्कूलनि में पंहिंजा ॿार पढ़ाइनि। हुन वधीक चयो त डोकरी एजुकेशन ऑफिसर इरशाद अली बुगियो वधीक चयो त PS 13 जे MPA सरदार हज़बुल्ला ख़ान बुगियो जी हिदायतुनि ते स्कूलनि खे बहितर लाइ सहूलियतूं फर्नीचर उस्तादनि जी खोट पूरी कई वई आहे ऐं तालीम जे मयार खे बहितर बनाइण जो कमु कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।